नासिर शाह जो चवण आहे वज़ारतुनि जो फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी आहे। क़यादत नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾिनो आहे, ॿियनि खे बि मौक़ो मिलंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध में सख़्त गर्मी जी लहर आहे, बिजलीअ जी लोड शेडिंग ते कंट्रोल करणो पवंदो। लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणण लाइ वफ़ाक़ी वज़ीर अवैस लग़ारी सां ॻाल्हायो आहे। नासिर हुसैन शाह जो इहो चवणु आहे ईरानी सदर ऐं परॾेही वज़ीर जी वफ़ात ते सिंध हुकूमत ॾुखोयल आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हुकूमत में के बि अख़्तिलाफ़ न आहिनि। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ई रहंदो। नासिर शाह जो चवणु आहे मुराद अली शाह जे करे ई पीपल्स पार्टी इलेक्शन में भरपूर कामयाबी हासिल कई आहे। जिन खे कुझु न मिलियो आहे उहे इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वज़ारतुनि जो फ़ैसिलो पार्टी क़यादत कंदी आहे। क़यादत नवनि माण्हुनि खे मौक़ो ॾिनो आहे, ॿियनि खे बि मौक़ो मिलंदो। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त सिंध में सख़्त गर्मी जी लहर आहे, बिजलीअ जी लोड शेडिंग ते कंट्रोल करणो पवंदो। सिंध हुकूमत में के बि इख़्तिलाफ़ नाहिनि। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ई रहंदो। सूबाई वज़ीर नासिर शाह जो चवणु आहे त मुराद अली शाह जे करे ई पीपल्स पार्टी इलेक्शन में भरपूर कामयाबी हासिल कई। जिन खे कुझु न मिलियो उहे इख़्तिलाफ़ जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि।